मेहर जे ॻोठ घाणे जे रहवासी तारिक अली थेबो, रांझू चांडियो, जमील फ़कीर, बख्शल भुट्टो, सतार सुबरो, मंज़ूर जुणेजो, अनवर ऐं ॿियनि ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश। जवाबदारनि पारां धमकियूं ॾियण ऐं हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुननि चयो त बदनाम ज़माना ॾोहारी ऐं कब्ज़ा खोड़ हुज़ूर बख्श पावर देह उम्मीद देरो में वॾेरे ख़ालिद थेबो जी सर्वे नंबर 26 मवरसी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। उन खां अॻु हुन असां ते हमलो बि कयो हुयो, जंहिंजो केस मेहर थाणे ते दाख़िल थियल आहे, पर पुलिस खेसि गिरफ़्तार न पई करे। हुननि चयो त हुज़ूर बख्श पावर मशहूर मंशियात फरोश ऐं कब्ज़ा खोर आहे। मथस रुगो मेहर थाणे ते मंशियात जा 12 खां वधीक केस दाख़िल आहिनि। हू हाणे कूड़ा ड्रामा करे कूड़ा इल्ज़ाम हणी असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। हू असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि घुर कई त असांखे धमकियूं ॾींदड़ मशहूर मंशियात फरोश जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे कब्ज़ा खोर खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।